الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم دعائے جانشین امیر اہل سنت یا رب المصطفیٰ جیکو بھی مکمل رسالو امیر اہل سنت جا 126 ارشاد پڑھی یا بدھی وٹھے انکھے دین جی خدمت جو جذبو عطا فرما ऐं सुन्नत जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। अमीरुल मोमिनीन हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम फ़रमाइनि था, जॾहिं कंहिं मस्जिद वटां गुज़रो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। अॼोके दौर जे इल्मी ऐं रूहानी शख़्सियत शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मुहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया उन्हनि हस्तियुनि मां हिकु आहिनि जिन खे अल्लाह पाक बेपनाह इल्म ऐं हिकमत सां नवाज़ियो आहे। संदन मलफूज़ात ऐं इरशाद ॿुधी करे माण्हू अख़लाक़ ऐं किरदार जो पेकर बणिजंदा ऐं दीन ऐं दुनिया जूं खोड़ सारियूं भलायूं मेड़ींदा आहिनि। असां बि उन्हनि इरशादनि जी रोशनी में पंहिंजे ज़ाहिर ऐं बातिन खे संवारण जी कोशिशि करियूं था। अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जा इरशाद। नंबर 1, जन्नत में वठी वञण वारनि कमनि मां हिकु कमु मुसलमाननि खे पंहिंजे शर खां बचाइणु आहे। नंबर 2, बाने जी सभ खां वॾी ख़ूबी ईमानदार यानी मुसलमान हुजणु आहे। नंबर 3, रियाकारी खां बचंदे इख़लास सां नेक आमाल करण जी आदत बणायो। जो मुख़लिस शख़्स 1000 परदनि में लिकी करे बि नेक कमु करे, अल्लाह पाक उनखे माण्हुनि में मशहूरु फ़रमाए छॾींदो आहे। नंबर 4, दीनी तालीम हासिल करण वारे जो मुस्तक़बिल यानी क़ब्र ऐं आख़िरत रोशन ऐं चमकदार आहे। नंबर 5, मुस्कुराइणु सुन्नत आहे। जेकी मुस्कुराईंदा आहिनि माण्हू उन जे वेझो ईंदा आहिनि। हर वक़्तु रोइण जहिड़ी सूरत बणाइण वारनि खां माण्हू परे भॼंदा आहिनि। नंबर 6, आजिज़ी जा अल्फाज़ ॻाल्हाईंदे किथे रियाकारी न थी वञे, लिहाज़ा जेसिताईं दिलि में आजिज़ी जी कैफ़ियत न हुजे त ज़बान सां पाण खे हक़ीर फ़क़ीर न चवणु घुरिजे। नंबर 7, सहीउल अक़ीदा सुन्नी ऐं बाअमल आलिम दीन जी सोहबत में रहण वारे शख़्स खे इल्म ऐं रूहानियत ॿई हासिल थींदा आहिनि। नंबर 8, हीअ आशिकाने रसूल जो हिस्सो आहे त जॾहिं मदीने वेंदा आहिनि त रोईंदा आहिनि जो असां हाज़िरी जे क़ाबिल न आहियूं, ऐं जॾहिं मदीने खां वापसि मोटंदा आहिनि तॾहिं बि रोईंदा आहिनि जो मां मदीने खां मोटी रहियो आहियां। नंबर 9, यादि रखो दुनिया न कंहिंजे कमु आई आहे, न ईंदी ऐं न ई क़ब्र में गॾु वेंदी। नंबर 10, आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा किराम, अहले बैत अत्तहार ऐं औलिया किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जी ग़ुलामी में असुल आज़ादी आहे। नंबर 11, ख़ुशी जे मौक़े ते जीअं शादी या सालगिरह वग़ैरह ते तोहफ़े में शो पीस या का ॿी शइ ॾियण जे बदिरां कैश पैसा ॾियणु वधीक फ़ाइदेमंद आहे जो उन मां हू पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे सघनि था। नंबर 12, हर उहा ॻाल्हि जंहिंसां गुनाह जो दरवाज़ो खुले उन खां बचणु इंतिहाई ज़रूरी आहे। नंबर 13, क़बूलियत जो दारोमदार घणाई ऐं थोराई ते न आहे बल्कि इख़लास ते आहे। नंबर 14, मस्जिदुनि जा इमाम साहिबान ऐं मौज़िन सफ़ेद पोश हूंदा आहिनि ऐं उन्हनि जूं पघारूं आम तौर ते घटि हूंदियूं आहिनि, लिहाज़ा हर हिक खे पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ उन्हनि जी माली सहायता करणु घुरिजे। उन सां इंशा अल्लाहुल करीम उन्हनि जी दिलि ख़ुशि थींदी। उन्हनि खे मुसल्ला, मिठाई जा डॿा ऐं इतर वग़ैरह जा ख़ूबसूरत पैकेट ॾियण जे बदिरां रक़म पेश करणु घुरिजे त जीअं हू ज़रूरत पवण ते दवा, सौदो सामान ऐं लिबास वग़ैरह वठी सघनि। नंबर 15, नक्शे नाले शरीफ़ जो तमग़ो बेज इमामे या कपिड़े ते लॻाइण जो मक़सदु ख़ूबसूरती हासिल करणु न बल्कि बरकत हासिल करणु आहे। नंबर 16, अबरू यानी भिरूअ ते तेल लॻाइणु सुन्नत आहे ऐं उन सां मथे जो सूर बि ख़तमु थींदो आहे। नंबर 17, असांखे दुनियावी भलायूं हासिल करण जे लाइ बि उहे ई कमु करणु घुरिजनि जेकी बिल्कुलु शरीयत जे मुताबिक़ हुजनि। नंबर 18, मुंहिंजी माली सहायता करण जो जज़्बो रखण वारा मुंहिंजे बदिरां पंहिंजे इलाइक़े जे सहीउल अक़ीदा सुन्नी आलिम दीन जी ख़िदमत कनि। नंबर 19,
मुसीबत ते सब्र करण जी हिकु सूरत हीअ आहे त कंहिं सां बिना मसइले जे इज़हार न कयो वञे। नंबर 20, जॾहिं बि ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो, जो मिठनि ॿोलनि में अहिड़ो जादू आहे जो सरकश यानी नाफ़रमान ऐं बाग़ी मुती यानी इताअत गुज़ार थी वेंदा आहिनि। नंबर 21, खीर अल्लाह पाक जी अहिड़ी नेमत आहे जो जंहिंमें पाणी ऐं ग़िज़ा ॿई आहिनि। बाक़ी सभिनी खां सुठो खीर बकरीअ जो आहे ऐं हीउ जल्द हज़म बि थी वेंदो आहे। नंबर 22, थकावट जो हिकु इलाजु हीअ बि आहे त थोरे गरम पाणीअ सां गुसल कयो वञे ऐं सुम्हण खां पहिरियां तस्बीह फ़ातिमा यानी 33 भेरा सुबहान अल्लाह, 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह ऐं 34 भेरा अल्लाहु अकबर जो विर्द कयो वञे। नंबर 23, माउ पीउ जो क़दुरु कयो जो संदन नेमुल बदल को बि नाहे। नंबर 24, माउ पीउ खे घुरिजे त हू ॿारनि खे प्यार ऐं मोहबत ऐं हिकमत अमली सां सम्झाइनि। थोरी थोरी ॻाल्हि ते दड़का ॾियणु, मारणु ऐं रड़ियूं करणु सम्झाइणु ॿारनि खे बाग़ी यानी नाफ़रमान बणाए सघे थो। नंबर 25, सुलक्षणो औलाद पंहिंजे वालिदैन जे साम्हूं तेज़ आवाज़ सां नाहे ॻाल्हाईंदो बल्कि उन्हनि जो अदब कंदो ऐं उन्हनि जा पेर चुमंदो आहे। नंबर 26, जेकी ॻाल्हि ॿिनि चपनि में न समाइजे उहा किथे बि न समाइजंदी। नंबर 27, जंहिंजे बारे में ही हुस्न ज़न हुजे त उनजी दुआ क़बूल थींदी आहे त उन खां बेहिसाब मग़फ़िरत जी दुआ कराइणु घुरिजे। नंबर 28, हुस्न ज़न में को शर यानी बुराई न आहे ऐं बदगुमानी में को ख़ैर यानी भलाई न आहे। नंबर 29, रोज़ानो 12 गिलास यानी तक़रीबन 3 लीटर पाणी पीओ। इंशा अल्लाहुल करीम गुर्दनि जी बीमारी खां महफ़ूज़ रहंदा ऐं कब्ज़ खां बि बचंदा। नंबर 30, जेकर मुसलमान ज़ाहिरी ॾेखाव वारा अख़राजात ख़तमु करे एतिदाल सां ज़िंदगी गुज़ारीनि त ख़ुशहाली ईंदी इंशा अल्लाहुल करीम। नंबर 31, वक़्तु हिकु नेमत आहे ऐं नेमत जो क़दुरु उनजे ज़वाल यानी ख़तमु थियण खां बाद थींदो आहे, लिहाज़ा उन वक़्त खे क़ीमती बणाईंदे नेकियुनि में गुज़ारियो। नंबर 32, मुआशिरे यानी सोसाइटी जो सभिनी खां मुअज़्ज़ज़ ऐं अक़लमंद तबिको उलमाए किराम आहिनि। उलमाए किराम ते तनक़ीद न बल्कि उन्हनि जो अदब ऐं एहतराम कयो। नंबर 33, अफ़सोस अॼु मुसलमान सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया जे ज़रिए हिक ॿिए खे रुसवा करे रहिया आहिनि, जॾहिं त इस्लाम मुसलमाननि खे हिक ॿिए जी इज़त जो मुहाफ़िज़ बणायो आहे। नंबर 34, जंहिं वटि माल घणो हूंदो आहे माण्हू उनखे मालदार सम्झंदा आहिनि, पर हक़ीक़त में मालदार उहो क़नाअत पसंद शख़्स आहे जो जेतिरो अल्लाह पाक उनखे ॾिनो उहो उन ते राज़ी आहे। नंबर 35, बुज़ुर्गान दीन जे मज़ारुनि ते फैज़ हासिल करण जे लाइ वञणु घुरिजे ऐं दुनिया ऐं आख़िर जी भलाई माणण जे लाइ संदन नक्शे क़दम ते हलणु घुरिजे। नंबर 36, 10 बीबियुनि जी कहाणी, जनाब सैयदा जी कहाणी वग़ैरह मनगढ़ंत कहाणियुनि खे पढ़णु ऐं उन्हनि जी बास बासणु जाइज़ न आहे। जेकॾहिं कंहिं उन जे पढ़ण जी बास बासी आहे त उन बास जो पूरो करण बि जाइज़ न आहे। नंबर 37, कंहिंखे पंहिंजो राज़ ॿुधाइणु ॼण उन जो ग़ुलाम बणिजणु आहे। नंबर 38, कुझु माण्हू ही सम्झंदा आहिनि त खजूर पाणी या लूण सां रोज़ो इफ़्तार करणु ज़रूरी आहे। ईअं न आहे, बल्कि कंहिं बि खाधे पीते जी शइ सां रोज़ो इफ़्तार करे सघूं था। नंबर 39, जिते ज़रूरत हुजे उते बेशक ऐलानिया तौर ते इस्लाह कई वञे, पर अॼुकल्ह कुझु नादान माण्हू इस्लाह जे नाले ते सोशल मीडिया जे ज़रिए मुसलमाननि जा ऐब लखे माण्हुनि ताईं पहुचाए छॾींदा आहिनि, जंहिंसां उन मुसलमान जी इज़त महफ़ूज़ नाहे रहंदी। नंबर 40, जेकॾहिं तव्हां बारगाह रिसालत में मुक़र्रब थियणु चाहियो था त प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, सुन्नतुनि ते ख़ूब अमल ऐं दुरूद शरीफ़ जी कसरत कयो। इंशा अल्लाहुल करीम उन जी बरकत सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्ब मिली वेंदो। नंबर 41, दीन इस्लाम फितने फ़साद जी हौसला शिकनी ऐं प्यार अमन ऐं भाईचारे जी हौसला अफ़ज़ाई कंदो आहे। नंबर 42, ॿारनि में ही फितरी यानी कुदरती ॻाल्हि हूंदी आहे त हू वॾनि जी नक़ल यानी उन्हनि जी कापी कंदा आहिनि। जेकॾहिं घर में नमाज़ुनि जो माहौल हूंदो त ॿार बि नमाज़ुनि जो नक़ल कंदा, ऐं जेकॾहिं माज़ अल्लाह राग रंग ॻाइण वॼाइण या डांस जो माहौल हूंदो त ॿार बि डांस कंदा। नंबर 43, नेक अमाल ते इस्तक़ामत माणण जे लाइ शुरू में नफ़्स खे ज़बरदस्ती नेकियुनि जी तरफ़ माइल करिणो पवंदो आहे। नंबर 44, जेकी मुल्की क़वानीन शरीयत सां न टकराईंदा हुजनि उन्हनि ते अमल करणु घुरिजे। नंबर 45, घर में अल्लाह न करे गुनाहनि भरिया चैनल हलाईंदा त ॿार बि ॻाइण झुंगारींदा ऐं फैमिली डायलॉग ॻाल्हाईंदा, जॾहिं त मदनी चैनल हलाईंदा त इंशा अल्लाहुल करीम उन जी बरकत सां ॿार जे ईमान जी हिफ़ाज़त, किरदार में निखार ऐं ज़बान ते ज़िक्र ऐं दुरूद रहंदो। नंबर 46,
गुनाह करण त परे जी ॻाल्हि आहे, गुनाह जे वेझो बि न वञणु घुरिजे। क्वांटिटी न क्वालिटी ते नज़र रखो, तइदाद न मयार ते नज़र रखो। ख़ामोशी तक़वा ऐं नेकी अपनाए वठो ऐं मनाज़राणे अंदाज़ जे बदिरां मुबल्लिग बणिजी वञो। इंशा अल्लाहुल करीम क़ौम तव्हांजे पुठियां हलणु लॻंदी। नंबर 49, पंहिंजी शोहरत जे करे अक्सर मां अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर खां डिॼंदो आहियां। नंबर 50, संजीदगी अपनायो पर अहिड़ी बि न हुजे जो मुस्कुराइण जे मौक़े ते बि मुंहुं सुगल रहे। नंबर 51, मुस्कुराहट काफ़ी मसइला हल करे छॾींदी आहे। नंबर 52, आख़िरत जे एतबार सां हमेशह मज़लूम जी फ़तह थींदी आहे। 53, तजवीद ऐं क़िराअत सां क़ुरान करीम पढ़ण वारो क़ाबिल रश्क आहे। नंबर 54, ॿारनि खे चॉकलेट टॉफ़ियूं चिप्स वग़ैरह खाराइण जे बदिरां खीर मेवा ऐं सब्जियूं वग़ैरह खारायो। इंशा अल्लाहुल करीम ॿारनि जी सिहत सुठी रहंदी। नंबर 55, मुसलमाननि जो अंदाज़ किथे बि बद अख़लाक़ी वारो न हुजणु घुरिजे। नंबर 56, अल्हम्दुलिल्लाह मां वक़्तन फ़वक़्तन पंहिंजे मुरीदनि ऐं तालिबनि जे लाइ दुआऊं कंदो रहंदो आहियां। नंबर 57, सुख जा साथी खोड़ पर ॾुख जो साथी को हूंदो आहे। 58, मुहर्रमुल हराम में अहले बैत अतहार रज़ी अल्लाह अन्हुम जा मुस्तनद फ़ज़ाइल बयानु करणु घुरिजनि त जीअं माण्हुनि जे दिलनि में उन्हनि मुक़दस हस्तियुनि जी अज़मत समाइजे मुबल्लिगीन जे लाइ। नंबर 49, असुल इज़्ज़त आख़िरत जी आहे, दुनिया जी इज़्ज़त जो को बि मयार न आहे। नंबर 60, कमु सिर्फ़ु चाहिण सां न करण सां थींदो आहे जो हरकत में बरकत आहे। नंबर 61, ग़फ़लत खां बचण जे लाइ गाफ़िलनि जी सोहबत खां बचिणो पवंदो। नंबर 62, दिलियूं तलवार सां न हुस्न अख़लाक़ सां खटे सघिजनि थियूं। नंबर 63, ॾुखनि ते मिर्चूं बुरकण बदिरां मरहम रखो। नंबर 64, जेको असांखे सम्झाए उहो असांजो मोहसिन आहे। नंबर 65, जंहिंखे अमल जो जज़्बो मिली वञे उहो दुनिया जे कंहिं बि कुंड में वञी सुन्नतूं नाहे छॾींदो। नंबर 66, कंहिंजो महल ॾिसी करे पंहिंजी झोपड़ी साड़ण जे बदिरां फुटपाथ ते सुतल बेघरनि खे ॾिसो। 67, अहसास महबत जो असास यानी बुनियादु आहे। 68, टुटल दिलियूं जोड़णु घुरिजनि न वरी जुड़ियल दिलियूं टोड़णु घुरिजनि। नंबर 69, बीमार जी इयादत जे लाइ वञो जो सुन्नत आहे पर ओतिरो घणो न तरसो जो बीमार परेशान थी वञे। नंबर 70, मुसलमान खे हर तकलीफ़ ते अजर मिलंदो आहे, सब्र जन्नत जो ख़ज़ानो आहे। नंबर 71, या मुहैमिनो 29 भेरा रोज़ानो पढ़ण वारो इंशा अल्लाहुल करीम हर आफ़त ऐं बला खां महफ़ूज़ रहंदो। नंबर 72, हिकु मक़बूल नेकी दुनिया जी समूरी दौलत ऐं बादशाहत खां बहितर आहे। नंबर 73, या अल्लाह 100 भेरा सुम्हण वक़्तु पढ़ण सां इंशा अल्लाहुल करीम शरीर जिन्नात जी शरारत ऐं फालिज यानी अधरंगे जी आफ़त खां हिफ़ाज़त थींदी। हाय रमज़ान हाणे वञी रहियो आहे। नंबर 74, माह रमज़ान जे अचण ते ख़ुशि ऐं वञण ते ग़मगीन थियणु ख़ुशि नसीबनि जो हिसो आहे। नंबर 75, ईद सिर्फ़ु रंगीन कपिड़ा पाइणु घुमणु फिरणु ऐं सुठा सुठा खाधा खाइण जो नालो न आहे। ईद त अल्लाह करीम जो शुक्र अदा करणु, ख़ैर ख़ैरात करणु ऐं रब जी रज़ा वारा कमु करण जो ॾींहुं आहे। नंबर 76, जंहिंखे को सम्झाइण वारो न आहे उहो वॾो बदनसीब आहे। नंबर 77, गुनाह न करणु घुरिजे ऐं गुनाहनि ते रोइणु छॾे ॾियण बि न घुरिजे। नंबर 78, तनक़ीद बर्दाश्त करण वारो वॾो माण्हू आहे। नंबर 79, तलबा मुल्क जो अहम सरमायो हूंदा आहिनि ऐं मुल्क जी तक़दीर बदिले सघनि था। नंबर 80, नेक अमल जी क़बूल जो दारोमदार घटिताई ऐं घणाई ते नाहे, इख़लास ते आहे। नंबर 81, कॾहिं बि ड्राड़ न हणणु घुरिजे। नंबर 82, इज़त ॾियो इज़त वठो। नंबर 83, ॿारनि पोड़नि ऐं बीमारनि खे प्यारु ॾियो। नंबर 84, असांजो किरदारु अहिड़ो हुजणु घुरिजे जंहिंखे ॾिसी करे माण्हू चवनि हिन खे फॉलो करणु घुरिजे। नंबर 85, संजीदगी आलिम जो सींगार आहे। नंबर 86, रूह जी ग़िज़ा अल्लाह पाक जो ज़िक्र आहे। नंबर 87, अल्लाह पाक खे नाराज़ करण वारा कमु करे भला ख़ुशी मल्हाए सघिजे थी? यकीनन न। नंबर 88, मशवरो उन खां वठो जेको ख़ौफ़ ख़ुदा वारो ऐं अमीन यानी अमानतदार हुजे। नंबर 89, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत जे करे मां सैयद सगोरनि सां महबत कंदो आहियां। नंबर 90, जन्नत सैयद सगोरनि जे क़दमनि जे सदक़े सां मिलंदी। नंबर 91, असुल शादी यानी ख़ुशी जो मौक़ियो मदीने जी हाज़िरी आहे। नंबर 92, रमज़ान मुबारक में पैसा कमाइण जे बदिरां नेकियूं कमाइण ते तवजो ॾियणु घुरिजे।
नंबर 93, जॾहिं मूंखे ख़बर पवंदी आहे त फ़लाणो दावत इस्लामी जो दीनी कमु करे थो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे। नंबर 94, सभ खां वॾो मुतासिर करण वारो शख़्स उहो ई आहे जेको गुनाहनि खां बचंदो हुजे ऐं उनजो हर क़दम सुन्नतुनि जे रस्ते ते पवंदो हुजे। नंबर 95, तस्खीर क़ुलूब यानी दिलनि खे क़ाबू करण जो वॾो वज़ीफ़ो चहिरे ते मुस्कुराहट रखणु आहे, पर सुन्नत जी नीयत सां मुस्कुरायो ऐं नेकी जी दावत ॾियण जी ख़ातिर माण्हुनि खे वेझो कयो। नंबर 96, कंहिंजी जान बचाइण जेतोणीकि सुठो कमु आहे, पर कंहिंजो ईमान बचाइण हिन खां वधीक अहम आहे। नंबर 97, चङी सोहबत नायाब नाहे त अणलभ ज़रूरु आहे। नंबर 98, ईद उल फितर रोज़ो न रखण वारनि जे लाइ न बल्कि रोज़ेदारनि जी हूंदी आहे। नंबर 99, मुंहिंजे वेझो मुंहिंजे लाइ उहो ॾींहुं अफ़ज़ल आहे जंहिं में को गुनाह न हुजे। नंबर 100, कंहिंखे उसूल जो पाबंद बणाइण जो बहितरीनु तरीक़ो हीअ आहे त पाण उसूल जा पाबंद बणिजी वञो। 101, पंहिंजी शख़्सियत खे निखारण जे बदिरां पंहिंजे नामा आमाल खे निखारण जो फ़िक्रु करियो। सभ खां आला कुर्सी ग़ुलामीअ मुस्तफ़ा जी कुर्सी आहे। कमु करण सां थींदो आहे, सिर्फ़ु चाहण या कुड़ण सां न। दुनियावी ख़ुशी आर्ज़ी आहे ऐं उन में बि कई ग़म लिकियल आहिनि। बयान जे दौरान सुठा अल्फाज़ इस्तेमालु करण ऐं वाह वाह चाहण हिकु उॾही आहे जेका बयान जे अजर ऐं सवाब खे चटींदी रहंदी आहे। नंबर 106, मुसलमाननि खे सस्तो माल विकिणी करे रमज़ान मुबारक में नेकियूं कमायो, जो रमज़ान मुबारक माल न बल्कि नेकिन कमाइण जो महीनो आहे। नंबर 107, शरई मसलतनि जे बग़ैर ख़तरनि सां खेॾण वारा बहादुर न अहमक यानी बेवकूफ़ हूंदा आहिनि। नंबर 108, सुठो दोस्त उहो आहे जंहिंखे ॾिसी करे ख़ुदा यादि अची वञे। नंबर 109, मर्ज़ हुजे या कर्ज़, बस मूड में हर्ज यानी सख़्ती न अचणु घुरिजे, यानी मिज़ाज बद अख़लाक न हुअणु घुरिजे। नंबर 110, पहिरियां जान हथ ते रखणी पवंदी आहे, पोइ जान क़ुर्बान करण वारा बणिजंदा आहिनि। नंबर 111, मालदार बणिजण जे बदिरां नेक अमाल करण वारो बणिजण जी कोशिशि कयो। असां अल्लाह पाक जा आजिज़ बाना आहियूं, असांखे आजिज़ी ई करणी आहे, ॾाढाई यानी बदमाशी न। नंबर 113, जेको शरीयत ऐं तरीक़त खे अलॻि अलॻि चए, असांखे उन खां अलॻि रहणो आहे। नंबर 114, ग़ुलामीअ मुस्तफ़ा में मिलण वारी हुकूमत जिस्मनि ते न बल्कि दिलनि ते हूंदी आहे। नंबर 115, हफ़्तावार इज्तिमाही पाबंदी कयो, इंशा अल्लाहुल करीम बाजमात नमाज जा बि पाबंद थी वेंदा। नंबर 116, ग़ुलामी रसूल जी कुर्सी मिली वञे त पोइ कंहिं कुर्सी यानी दुनियावी उहिदा या मनसब जी ज़रूरत नाहे। नंबर 117, 72 नेक अमाल अल्लाह पाक जी यादि जो ज़रियो आहिनि ऐं अल्लाह पाक जी यादि में ई सुकून आहे। नंबर 118, इश्क़ जो सरमायो हासिल करण जे लाइ इश्क़ इलाही ऐं इश्क़ रसूल ते मबनी हिकायतूं ऐं मज़मून पढ़णु घुरिजनि। नंबर 119, जंहिंखे दीन जे बारे में सतायो वञे उनखे घुरिजे त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि कंदो करे। नंबर 120, मुंजियात ऐं मोहलिकात, मुंजियात यानी निजात ॾियण वारनि अमलनि, मोहलिकात यानी हलाकत में विझण वारनि अमलनि जो इल्मु सिखंदासीं त पोइ शैतान जो भरपूर मुक़ाबिलो थी सघंदो। नंबर 121, ज़हीन ते पंहिंजी ज़िहानत जो शुक्र अदा करणु ज़रूरी आहे, छो त ज़हानत कुदरती अतियो यानी अल्लाह पाक जी तरफ़ खां तोहफ़ो आहे। नंबर 122, जज़्बो हुजे त वाटूं हज़ार, जज़्बो न हुजे त बहाना हज़ार। नंबर 123, जेकॾहिं इस्तिताअत हुजे त शहर जो सभिनी खां बहितरीनु जानवर ख़रीद करे क़ुर्बानी जे लाइ बारगाह रिसालत में पेश कयो ऐं अर्ज़ु कयो, क्या पेश करें जाना, क्या चीज़ हमारी है, ये दिल भी तुम्हारा है, ये जान भी तुम्हारी है। नंबर 124, उस्ताद जी क़ाबिलियत उन में आहे त हू कमज़ोर ज़हन वारे तालिब इल्म खे पढ़ाए करे इम्तिहान में कामयाबु करे। नंबर 125, चवणु आसान आहे पर करे ॾेखारणु मुश्किल आहे। नंबर 126, जॾहिं उहिदो ऐं मनसब मिलंदो आहे त बानो कॾहिं कॾहिं ज़ुल्म में मुब्तला थी वेंदो आहे।